नाज़रीन, हैदराबाद में सूबाई वज़ीर डॉक्टर असरा पेचियो शेरियन जा मसला हल करण लाइ खुलियल कचहरी कई आहे। इन हवाले सां तफ़सील वधीक मालूम कयो था सलीम मला खां। सलीम, छा तफ़सील आहे? जी बिल्कुल, सर्किट हाउस हैदराबाद में खुलियल कचहरी मुनक़िद कई वई आहे, जंहिंमें सूबाई वज़ीर डॉक्टर असरा पेचियो समेत हैदराबाद जा जेके आला ऑफिसर आहिनि उहे पिणु मौजूद आहिनि। हिते शहरनि पारां हैदराबाद में सिहत जूं सहूलियतूं वधाइण जी अपील कई वई आहे। इन खां अलावा फिल्टर प्लांट्स, रोडनि ऐं ॿियनि इश्यूज़ ते जेको आहे शहरनि सवाल कया आहिनि ऐं डॉक्टर असरा पेचियो यकीन दहियानी कराई आहे उन्हनि खे त उन्हनि जा जेके समूरा मसइला उन्हनि खे फौरी तौर ते हल करण जे लाइ कोशिशूं कयूं वेंदियूं ऐं हिदायतूं ॾिनियूं वयूं आहिनि। हिते जेको आहे वज़ीर हिन जो चवणु आहे, सूबाई वज़ीर जेका हुन चवणु आहे त असां हैदराबाद में SIUT ठाहींदासीं। इन खां अलावा पार्क बि जेको आहे शहर में ज़रूरी आहिनि। उन जे लाइ वधीक जेके रांदियुनि जा जेके ग्राउंड आहिनि उन्हनि जी ज़रूरत आहे। असरा पेचियो खे कची आबादी रेवेन्यू जे हवाले सां पिणु शिकायतूं कयूं वयूं आहिनि। हैदराबाद में फिल्टर प्लांट जेको आहे अपग्रेड करण जे ऐं आबादी जे हवाले सां जेको आहे इहो चयो वियो आहे त हैदराबाद शहर में तेज़ी सां आबादी वधी रही आहे। उन जे लाइ फिल्टर प्लांट्स खे अपग्रेड कयो वञे। जॾहिं त अयाज़ तुनियो जेको एडवोकेट अयाज़ तुनियो हुन चयो बेनज़ीर भुट्टो फ्लाईओवर 15 सालनि खां अधूरी रहियल आहे, उहा न ठही आहे। सिविल अस्पताल हैदराबाद जे हवाले सां एडवोकेट अयाज़ तुनियो समेत मुख़्तलिफ़ जेके शहरी आहिनि उन्हनि पारां शिकायतूं कयूं वयूं आहिनि। इन्हनि जो इहो चवणु आहे त सिविल अस्पताल खे अपग्रेड कयो वञे। सिटी स्कैन, एक्सरे मशीन कमु जेको आहे उहो न पियूं कनि। सिविल अस्पताल जी इंतिज़ामिया लाचारी ज़ाहिर करे थी त उन्हनि वटि फंड न आहिनि। जॾहिं त सिविल अस्पताल जे हवाले सां उन्हनि खे इहो चयो वियो त सूबाई वज़ीर जेका उतां जो विज़िट करे उते जेके वेंटिलेटर्स बि आहिनि उन्हनि जी बि तमामु घणी खोट आहे। अस्पताल जी जेका बिल्डिंग आहे उनखे वधायो वञे। जॾहिं त उन असरा पेचियो जो इहो चवणु त फिल्टर प्लांट अपग्रेड थी रहिया आहिनि, सरकारी जेके ज़मीनूं उहे दस्तियाब न आहिनि ऐं अस्पताल जी जेको आहे ज़मीन जे लाइ ॻोल्हा कई वञे। असरा पेचियो इहो चवणु त सिविल अस्पताल जे लाइ नई ज़मीन ॻोल्हे रहिया आहियूं ऐं मुंहिंजी जेको आहे शहर अंदरि असांखे ज़मीन न मिले पई, पर असां त बावजूदि कोशिशि कयूं पिया त जल्द खां जल्द जेको आहे सिविल अस्पताल जे लाइ ज़मीन ॻोल्ही वञे। वेंटिलेटर इन जे हवाले सां हिन जो चवणु हुयो त वेंटिलेटर इन लाइ घटि आहिनि छो जो ICU जी जेका जॻह आहे उहा घटि आहे। MRI, सिटी स्कैन ऐं ॿियनि मशीनुनि जे लाइ अस्पताल जे जेको MS आहे उनखे हिदायतूं हिन जो चवणु हुयो त जारी कयूं वयूं आहिनि। हिन वक़्तु जेका खुलियल कचहरी आहे सर्किट हाउस में उहा जारी आहे। वॾी तादाद में जेके शहरी आहिनि उहे मौजूदु आहिनि। जी, वॾी महिरबानी सलीम तफ़सील आगाह करण जे लाइ।